FIA साइफर ऑडियो जी जांच। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। कराची में मकानी चूंडूं कराइण लाइ इलेक्शन कमीशन सिंध हुकूमत खे ख़त लिखी छॾियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कराची में मकानी चूंडूं कराइण लाइ इलेक्शन कमीशन सिंध हुकूमत खे ख़त लिखियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त पुलिस नफ़री जी खोट सबबि कराची में बल्दियाती चूंडूं मुलतवी कयूं वयूं हुयूं। सिंध हुकूमत हाणे ॿुधाए त छा पोज़ीशन आहे, पुलिस नफ़री मौजूदु आहे या न। ख़त मूजिब इलेक्शन कमीशन पंहिंजो आइनी फर्ज़ समझी बल्दियाती इलेक्शन जल्द कराइण चाहे थी। इलेक्शन कमीशन ख़त लिखियो आहे त रिपोर्ट ॾिनी वञे त हाणे कराची में इलेक्शन कराए सघिजे थी या न। कराची में मकानी चूंडूं कराइण लाइ इलेक्शन कमीशन सिंध हुकूमत खे ख़त लिखियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे पुलिस नफ़री जी खोट सबबि कराची में बल्दियाती चूंडूं मुलतवी कयूं वयूं हुयूं। सिंध हुकूमत हाणे ॿुधाए त छा पोज़ीशन आहे, पुलिस नफ़री मौजूदु आहे या न। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। जी सगीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां कराची में बल्दियाती चूंडूं कराइण लाइ हिकु भेरो ॿीहर कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध हुकूमत खे ख़त लिखियो वियो आहे। उन ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त पुलिस नफ़री जी खोट सबबि कराची में 23 अक्टूबर ते जेकी बल्दियाती चूंडूं रिथियल हुयूं, उहे चूंडूं जेके आहिनि उहे मुलतवी कयूं वयूं हुयूं। हाणे सिंध हुकूमत असांखे ॿुधाए त छा पोज़ीशन आहे, पुलिस नफ़री मौजूदु आहे या न। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन पंहिंजो आइनी फर्ज़ जेको आहे उहो सम्झे थी त इलेक्शन जल्द कराइण चाहे थी। इलेक्शन कमीशन खे इन हवाले सां रिपोर्ट ॾिनी वञे त हाणे कराची में इलेक्शन कराए सघिजे थी या न। अहिड़ो ख़त जेको आहे इलेक्शन कमीशन पारां सिंध जे चीफ सेक्रेटरी खे लिखियो वियो आहे ऐं 13 नवंबर ताईं इहा रिपोर्ट जेका आहे उहा तलब कई वई आहे। जी वरी महिरबानी नाज़िम, कराची खां सगीर चांडियो तफ़सील ॾिना आहिनि।